अस्सलाम वालेकुम वेलकम साला पर इंसाइक्लोपीडिया छाला खुशावत भी सही है ही कुछ मखसूस चैप्टर एंड उन्हनि मां वरी टॉपिक्स आहिनि जेका ज़रूरी आहिनि त पाण हू क्लियर हुअणु खपे जेका मोस्टली रिपीट थींदा आहिनि हिननि टॉपिक्स मां अक्सर IBA जे टेस्ट में सुवाल ईंदा आहिनि ठीकु आहे ही टॉपिक मतिलबु मोस्ट इम्पॉर्टेंट आहिनि ही पाण खे ज़रूरु करणा आहिनि सभिनी खां पहिरियों छा आहे त जेका अर्थमेटिक ऑपरेशन्स आहिनि पाण खे जोड़ कट ज़रब ऐं वंड त हर सूरत में ईंदी हुजे छो जो हिननि खां बिना बाक़ी अॻे पाण पढ़ी नथा सघूं बाक़ी अॻे पाण मैथ सॉल्व करे ई नथा सघूं हिन में जेकी शुरू में आहे हू 3 ऐं 4 क्लास मां पाण सिखी जेको सिंटेक्स जो बुक आहे हुन मां पहिरियों ई चैप्टर हिन जे बारे में पहिरियों ॿियो हुन मां पाण सिखी त पोइ अॻे वधंदासीं सही आहे ही आहे सोलो खोड़ के ईंदो हूंदो बाक़ी मसइलो ई आहे त जेकॾहिं कंहिंखे नथो अचे त हू पोइ कीअं करे बाक़ी त हुन लाइ समझियल थी वेंदो सम्झी न ईंदो बाक़ी ॿिए नंबर ते टाइप्स ऑफ नंबर्स पाण खे ख़बर हुअणु खपे त नंबर जा क़िस्म कहिड़ा कहिड़ा आहिनि छो जो ईअं बि सुवालु ईंदो आहे त बाबा हेठां जेका नंबर गिवन आहिनि हिननि में ॿुधायो त आड कहिड़ा आहिनि इवन कहिड़ा आहिनि प्राइम कहिड़ा आहिनि या कंपाउंड कहिड़ा आहिनि या होल नंबर जो सेट हूंदो आहे इंटीजर्स जो ज़ेड जेको आहे इंटीजर्स खे शो करे थो ठीकु आहे रेशनल आहे इरेशनल आहे या रियल नंबर्स आहिनि ठीकु आहे ही सॼनि जे बारे में पाण खे डिटेल ख़बर हुअणु खपे घटि में घटि एतिरी त ख़बर हुजे त पाण हिननि खे सुञाणे सघूं या हिननि जा सेट जेका बि आहिनि हू लिखी सघूं ठीकु आहे आड जंहिंखे पाण 21 चवंदा आहियूं इवन जंहिंखे पाण बदी चवंदा आहियूं प्राइम जंहिंखे पाण मुफ़रत चवंदा आहियूं कंपाउंड कंपोजिट हिन खे पाण छा चवंदा आहियूं कंपोजिट जेके पाण मुरकब चवंदा आहियूं कंपाउंड बि के चवंदा आहिनि ठीकु आहे होल नंबर्स आहिनि इंटीजर्स आहिनि रेशनल्स आहिनि इरेशनल आहिनि ऐं रियल नंबर्स आहिनि ठीकु आहे हिननि जी चङी तरह सुञाण हुजे ही मां हेठि जेका लिखिया आहिनि क्लास 3 में ही आहिनि आड ऐं इवन जो कॉन्सेप्ट आहे प्राइम ऐं कंपोजिट या कंपाउंड जो हिननि जो क्लास 4 में आहे वरी हिननि जो ई मथियुनि क्लासनि में आहे ठीकु आहे जेकी 10 क्लास में सेट चैप्टर आहे हुननि में ही सॼा हिकु ई पहिरें पेज ते लिखियल आहिनि 10 क्लास में ठीकु आहे उतां तव्हांखे सुञाण थी वेंदी ऐं हुन खां पोइ पाण खे छा अचणु खपे हुन खां पोइ पाण खे ही ऑपरेशन त पाण सिखी वरितासीं त बाबा वंड बि पाण खे अचणु खपे जोड़ कट ज़रब सॼा कुझु अचणु खपे बाक़ी जेकॾहिं ही हिक ई हिसाब में गॾु हुजनि त पोइ पाण खे कीअं करणु खपे ठीकु आहे मतिलबु हिकु दर्जो लिखियलु आहे हुनमें ज़रब बि आहे जोड़ बि आहे कट बि आहे ऐं वंड बि आहे त पोइ पाण खे कहिड़ो पहिरियों कयूं त ही पाण खे ख़बर हुअणु खपे ऐं ही बि सोशल मीडिया ते घणा जेका बि सुवाल ईंदा आहिनि हू डिमासला या बॉडी मासला सां तालुक़ु रखंदा ही पाण खे अचणु खपनि हाणे डिमासला छा आहे मतिलबु सभिनी खां पहिरियों पाण खे वंड करणो हूंदो आहे हिकु ई हिसाब में जेकॾहिं 4 ऑपरेशन हुजनि सभिनी खां पहिरियों पाण खे वंड करणो हूंदो आहे पोइ मल्टीप्लिकेशन पोइ एडिशन आख़िर में सब्सट्रैक्शन ठीकु आहे ऐं हिन खे वरी वधाए ही त सिर्फ़ु ऑपरेशन आहिनि जेकॾहिं एडवांस लेवल में पाण हलूं त हिन में वरी पाण ब्रेकेट ऐं ऑफ ऑपरेशन ऑफ ठीकु आहे ही बि ज़रो वांगुरु ईंदा ही एड करे था छॾियूं हुन खां पोइ बाक़ी डिमासला साॻियो ई आहे ही पाण खे मिलंदो किथे 4, 5 ऐं 6 जी किताब में ठीकु आहे सिंप्लीफिकेशन जेको चैप्टर आहे 4 में 5 में ऐं 6 में त स्पेशल जेको सिंप्लीफिकेशन चैप्टर आहे उहो 6 में अलॻि ॾिनल आहे बाक़ी हिननि में ई हिसाब गॾु ई आहिनि चैप्टरनि सां गॾु बाक़ी हिननि जा कानून ऐं एग्ज़ाम्पल्स खोड़ हुते मिलनि हुतां प्रैक्टिस करे तव्हां करे सघो था ऐं हिन जे बारे में वीडियो बि आहे असांजी 17-19 मिंटनि जी आहे जेकी हर क़िस्म जा जेका बेसिक प्रिंसिपल आहिनि हुननि जे बारे में सॼो कुझु ॿुधाए छॾे हू बि मां डिस्क्रिप्शन में बि ॾेई थो छॾियां कमेंट में बि ऐं मथे कार्ड में बि शो कराए थो छॾियां ठीकु आहे ऐं हिन में वंड थियल आहे बाक़ी जेका नंढा ऑपरेशन ही तव्हां पाण सिखी सघो था ही ऑलरेडी वीडियो अपलोड हिन जे बारे में करे चुका आहियूं आड इवन ऐं प्राइम हिननि जे बारे में बि तक़रीबन वीडियो अपलोड थियल आहिनि रेशनल इरेशनल जे नंबर जे बारे में बि सही थी हाणे हुन खां पोइ जेको फैक्टर्स एंड मल्टीपल्स ही बि चैप्टर जो नालो जेको यूनिट ॿियो आहे चैप्टर ॿियो आहे क्लास 4 ऐं 5 में ही बि ज़रूरी आहिनि हिन में पाण छा सिखणो आहे हिन चैप्टर में पाण खे कहिड़ा कहिड़ा टॉपिक सिखणा आहिनि LCM हर सूरत में ईंदी हुजे HCF बि ईंदो हुजे डिविजिबिलिटी बि ईंदी हुजे LCM ऐं HCF जी एप्लीकेशन्स मतिलबु डेली लाइफ में यूज़ किथे थिए थी हू बि ईंदी हुजे ही न ईंदी हूंदी त पाण फ्रैक्शन कॾहिं सिखी न सघंदासीं ऐं हिन जा ईअं सम्झ सिंध पब्लिक सर्विस कमीशन में बि जेकी स्क्रीनिंग थींदी आहे हिन जी एप्लीकेशन्स बि उते ईंदियूं आहिनि ठीकु आहे मतिलबु ही ॿ सफ़ा ख़ासि आहिनि हिन खां बिना चाढ़ो ई कोन थींदो ऐं पोइ चैप्टर जेको आहे फ्रैक्शन ही ईंदा हूंदा मथियां त पाण ई फ्रैक्शन सॉल्व करे सघंदासीं
ठीक आहे। ही सफ़ा 16 आहे। ही तव्हां ईअं सम्झो पूरो चैप्टर तव्हांखे पढ़णु खपे, छो जो हिन में पाण खे टाइप्स पढ़ना आहिनि, फ्रैक्शन जा कहिड़ा टाइप्स हूंदा आहिनि, ऑर्डर असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डर में हू बि पाण खे अचणु खपे। ऐं हिन जी एडिशन बि, सब्सट्रैक्शन बि, मल्टीप्लिकेशन ऐं डिवीजन, ही पाण खे सॼा ऑपरेशन जा अचणु खपनि। मिलंदा किथे 3, 4, 5 जा, ही पूरो चैप्टर आहे हिननि में। ही हिते ही कवर थी वेंदो। हिन जा बि तव्हां ॾिसो पास्ट पेपर में त खोड़ सुवाल आहिनि, ठीकु आहे। फ्रैक्शन जे बारे में भी खोड़ सुवाल मिलियल आहिनि, सही थी वियो। ऐं डेसिमल फ्रैक्शन भी वॾी ख़ासि आहे। हिन जे बारे में भी तव्हां ॾिसंदो त डेसिमल फ्रैक्शन जा भी पास्ट पेपर में सुवाल आहिनि। ऐं ही ख़ाली हिते ई डेसिमल फ्रैक्शन तौर ते यूज़ नथी थिए, बाक़ी परसेंटेज में ॿियनि में भी यूज़ थिए थी। मतिलबु जगह जगह ते हिन जो इस्तेमालु आहे, प्रोपोर्शन ऐं रेशो में भी इस्तेमालु थिए थी। त ही मतिलबु हिननि खां बिना भी पंहिंजो चाड़ो कोन थींदो। ही पाण खे इन्ही पढ़ना मिलंदा किथे चैप्टर 4 ऐं 5 में। वरी पाण खे हिन में पढ़ंदो छा आहे, हिकु त हिननि जी एडिशन, सब्सट्रैक्शन, मल्टीप्लिकेशन ऐं डिवीजन ईंदी हुजे पाण खे। हिन जे बारे में भी, हिन सभिनी जे बारे में असांजी वीडियो अपलोड थियल आहिनि, हू भी मां डिस्क्रिप्शन ऐं कमेंट्स में ॾेई थो छॾियां। ऐं कन्वर्जन जो मतिलबु छा आहे त पाण खे डेसिमल खां नॉर्मल जेके आम फ्रैक्शन आहे हुन में चेंज करणु ईंदो हुजे, वरी आम फ्रैक्शन खां, कॉमन फ्रैक्शन खां पाण खे डेसिमल फ्रैक्शन में भी चेंज करणो ईंदो हुजे, ठीकु आहे। हुन खां पोइ अचूं था परसेंटेज में। ही जेकॾहिं मथियां कवर हूंदा त परसेंटेज सवलो थी वेंदो, छो जो परसेंटेज में मल्टीप्लिकेशन भी थी वेंदी, डिवीजन भी थींदी, ऐं फ्रैक्शन कॉमन फ्रैक्शन भी हूंदो, ऐं हुन खां पोइ डेसिमल फ्रैक्शन जो भी यूज़ थींदो। हिन में पाण खे लॉस जे बारे में, प्रॉफिट जे बारे में, लॉस जे बारे में, ऐं जेको परसेंटेज आहे हुन खे कॉमन फ्रैक्शन में, डेसिमल फ्रैक्शन में, तव्हां पास्ट पेपर में ॾिठा हूंदा अहिड़ा सुवाल आहिनि त बाबा परसेंटेज के डेसिमल फ्रैक्शन में चेंज कयो या आम फ्रैक्शन में चेंज कयो, लॉस, प्रॉफिट ऐं डिस्काउंट, अहिड़ा मतिलबु ही भी तव्हांखे मुंहिंजे ख़्याल में पूरो चैप्टर कवर करणु खपे। 5 में भी आहे, स्टार्ट 5 खां, मतिलबु बेसिक लेवल खां शुरू कयो, 5 वारो पढ़ो, हुन खां पोइ 6 वारो, पोइ 7 वारो। हिकु ॻाल्हि रहिजी वई आहे त पाण खे करणी खपे त चैप्टर जंहिं क़िस्म जो जिथां स्टार्ट थिए थो त पाण लोअर लेवल खां मथे वञूं, बेसिक लेवल खां। जीअं पहिरियों ही आहे, पहिरियों पाण चौथे मां पढ़ूं, वरी 5 मां, ऐं आख़िर में 6 मां पढ़ूं। ऐं हिन में भी ईअं पाण परसेंटेज जेकॾहिं 5 खां परसेंटेज स्टार्ट कंदासीं त पाण लाइ को मसइलो ई कोन थींदो, हर प्रॉब्लम पाण परसेंटेज जो करे वेंदासीं। ऐं परसेंटेज त सफ़ा ख़ासि आहे, ईअं सम्झ टेस्ट कढण वारनि कसम खयल आहे त असां को न को प्रॉब्लम परसेंटेज मां ज़रूरु ईंदासीं। ही परसेंटेज जो पूरो चैप्टर, इन जे बारे में ट्रिक्स वग़ैरह हर शइ हू भी अपलोड थियल आहे, हू भी तव्हां ॾिसी सघो था। एंटीजर्स भी वॾो ख़ासि आहे। कीअं त तव्हां पास्ट पेपर ॾिठा हूंदा, मां पाण के टेस्ट ॾिना आहिनि IBA में, मां पाण IBA में हाणे भी उस्ताद टीचर आहियां। त ईअं सम्झो NTS वारा, IBA वारा, हिन मां को न को सुवाल ज़रूरु करदा आहिनि, छो जो हिन में खोड़ ईअं मिक्स शयूं आहिनि जंहिंमें माण्हू मुंझी था वञनि। हिन जे बारे में पूरो असांजो चैप्टर अपलोड थियल आहे, जंहिंमें एडिशन, सब्सट्रैक्शन, मल्टीप्लिकेशन, डिवीजन, ही सॼियूं सम्झायल आहिनि। हुन खां पोइ हिन में निशानियुनि जो खोड़ चक्कर थींदो आहे, जेको माइनस माइनस प्लस वारो, प्लस माइनस माइनस वारो। ही भी असांजी वीडियो जेकी मां मथे ॿुधाए छॾी, बेसिक प्रिंसिपल वारी जेकी आहे 17 मिंटनि जी तक़रीबन वीडियो आहे, हू भी मां ॾेई थो छॾियां, हू ॾिसंदो त हू भी तव्हां क्लियर थी वेंदो, ठीकु थियो। प्रॉपर्टीज़ में पाण प्रॉपर्टी जे बारे में वीडियो अपलोड थियल आहे, हू भी कवर थी वेंदी। हुन में पाण कहिड़ा कहिड़ा कम्यूटेटिव प्रॉपर्टी, डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी, एसोसिएटिव प्रॉपर्टी, ये प्रॉपर्टियूं पाण खे ज़रूरु पढ़णियूं आहिनि, ठीकु आहे। ऐं वरी एक्सपोनेंट, ही जेको हिन खे ॿियो पाण पावर भी चवंदा आहियूं, ठीकु आहे। ही चैप्टर भी पंहिंजो 7 में आहे, ही भी कवर हुअणु खपे। ही तक़रीबन हिन खां पहिरियों भी ऐं बाद में भी ही यूज़ थींदो, ठीकु आहे। बाइनरी में स्पेशली घणो यूज़ थींदो आहे, ऐं हिन में इंटीजर्स में मां हिन करे वेझो ॾेई छॾियो, ठीकु आहे। ऐं वैल्यू, जॾहिं पाण वैल्यूएशन कंदासीं, कंहिं भी वेरिएबल जी वैल्यू गिवन हूंदी, पोइ वैल्यू पुट कंदासीं, हुन खां पोइ पाण लास्ट जेकी वैल्यू मिलंदी हू कढण लाइ हुते भी पावर जो वधीक इस्तेमालु थींदो आहे। त मतिलबु पावर जे बारे में पाण खे ख़बर हुअणु खपे। हिन जे बारे में भी, पावर जे बारे में भी ऑलरेडी कुछ वीडियो अपलोड थियल आहिनि, हू भी तव्हां ॾिसी सघो था। रेशियो एंड प्रोपोर्शन, हाणे ही मथे जेको कुझु सिखी आहियूं उन्हनि मां खोड़ ॻाल्हियूं रेशियो एंड प्रोपोर्शन में यूज़ थींदियूं, ठीकु आहे।
स्पेशली जेका ई बेसिक अर्थमेटिक ऑपरेशन ही त ज़रूर यूज़ थींदा। त हिन में पाण छा छा पढ़नो आहे, हिन जो बि ईअं सम्झ IB वारनि त कसम कयल आहे त असां को न को सुवाल ज़रूर ॾींदासीं, स्पेशली शेयर वारो ॾींदा आहिनि। ठीकु आहे, जेकॾहिं ॿ माण्हू अलॻि अलॻि क़िस्मनि जा मतिलबु हिकु जेतिरा न डिफरेंट अमाउंट में इन्वेस्ट कनि था, इन्वेस्ट करण खां पोइ त प्रॉफिट उन्हनि खे थिए थो या लॉस थिए थो, त हुननि में शेयर कीअं केतिरो थींदो, हिन जे बारे में मां पाण बि हिकु टेस्ट ॾिनो हुयो, IBA जो 2 टेस्ट ॾिना हुया, हुन में बि अहिड़ो सुवाल आयो। ऐं NTS वारा वरी हिन खे बि प्रिफर कंदा आहिनि, ऐं IBA वारा बि कंटिन्यूअस जेकी रेशियो आहे हिन जे बारे में वीडियो अपलोड न आहे थियल, बाक़ी हिन जे बारे में थियल आहे। ऐं हिन जे बारे में इनवर्स प्रोपोर्शन मतिलबु जीअं पाण वर्क रिलेटेड प्रॉब्लम कंदा आहियूं, ही बि इनवर्स प्रोपोर्शन जो प्रॉब्लम आहे। ठीकु आहे, त जेकॾहिं वधीक माण्हू हूंदा त छा थींदो, कमु जल्दी थी वेंदो घटि ॾींहंनि में, जेकॾहिं घटि माण्हू हूंदा त कमु वधीक ॾींहं हलंदो रहंदो। त ही छा जो प्रॉब्लम आहे, मतिलबु इनवर्स रिलेशन आहे, इनवर्स रेशियो जो इनवर्स प्रोपोर्शन जो प्रॉब्लम आहे, हिन जे बारे में वीडियो अपलोड थियल आहिनि। ही मतिलबु 3 टॉपिक, शेयर, एक पार्टनरशिप आहे, कंटिन्यूअस ही तव्हांखे कवर करिणो आहे, इनवर्स प्रोपोर्शन ही तव्हांखे कवर करिणो आहे। हाणे अलजबरा, अलजबरा में पाण खे छा छा पढ़नो आहे, अलजबरा शुरू ई 6 खां थिए थो, 6 ऐं 7 जो अलजबरा पढ़ी छॾंदो त इंशाल्लाह को प्रॉब्लम मिस कोन थींदो, मथे पढ़ो त ॾाढो सुठो। बाक़ी 6 ऐं 7 ताईं तक़रीबन टेस्टनि में अलजबरा जा सुवाल ईंदा आहिनि, हुन में ईंदो छा आहे त एडिशन, सब्सट्रैक्शन, मल्टीप्लिकेशन ऐं डिवीजन। हाणे तव्हां पास्ट पेपर हुन खां विला सैम्पल पेपर जेका ॾींदा आहिनि IBA वारनि, हुन में ॾिसो त हिक में सब्सट्रैक्शन थियल आहे, ठीकु आहे, हिक में मल्टीप्लिकेशन बि थियल आहे, मतिलबु ईंदा सिर्फ़ु हिननि मां, ऐं मां बि जेका बि टेस्ट ॾींदा आहिनि हुननि में ईंदा हिननि मां ई सुवाल आहिनि सिर्फ़ु, सही थी वियो। बाक़ी बि पढ़णु खपे पाण खे, ईअं न आहे त पाण सिर्फ़ु ही पढ़ो, तव्हां टेक्स्ट ही मतिलबु सफ़ा फोकस हिननि ते हुजे, हिन में का शइ मिस न थियल हुजे, बाक़ी ॿिया बि तव्हां एक्स्ट्रा पढ़ी सघो था, जेतिरो वधीक पढ़ंदो ओतिरो सुठो आहे। लीनियर इक्वेशन, हुन खां पोइ लीनियर इक्वेशन, लीनियर इक्वेशन में पाण खे छा पढ़णु खपे त डेरिवेशन ते पाण जी फुल ग्रिप हुजे, हिकु पाण खे इक्वेशन मिलियल हुजे, फर्ज़ कयो त एक्स बराबर हुजे, जेकॾहिं एक्स बराबर आहे फर्ज़ कयो AY प्लस B जे, ठीकु आहे। हाणे पाण खे ही मालूम करणो हुजे त B छाजे बराबर हूंदो, B छाजे बराबर हूंदो, त पाण छा कंदासीं, सभिनी खां पहिरियों हिन खे हिन पासे शिफ्ट कंदासीं, ही एक्स हिते ई रहियो, ही हेॾे आयो, हिते प्लस जो आहे त हेॾे अची माइनस जो थी वेंदो, बाक़ी बचियो बी जी मिली वई। अहिड़ा खोड़ प्रॉब्लम ऑलरेडी अपलोड थियल आहिनि, इन करे पाण हिते नथा कयूं, हू तव्हां ॾिसी सघो था। बाक़ी हिकु वॾी वीडियो जंहिंमें तक़रीबन हिन जी एक्सरसाइज, लीनियर इक्वेशन जी एक्सरसाइज मां इंशाल्लाह 1-2 ॾींहंनि में ज़रूरु अपलोड कंदो, हर को चवे थो बाबा हू ज़रूरु अपलोड कयो, मतिलबु ईअं तव्हांखे डेरिवेशन बि हिन जी ईंदी हुजे, ख़ाली इक्वेशन मां तव्हां हिकु शइ खे वेरिएबल खे अलॻि करिणो आहे, जेको हू चवे, ठीकु आहे। सैम्पल पेपर में बि आहे, हिन खां पहिरियों जेका बि तक़रीबन टेस्ट थींदा आहिनि, लीनियर इक्वेशन ईअं सम्झ मोस्ट इम्पॉर्टेंट आहे, हर टेस्ट में जो को न को सुवाल। ऐं ॿियो वरी वैल्यू वारो, पाण खे छा मिलियल हूंदो आहे त बाबा जेकॾहिं इफ एक्स जी वैल्यू जेकॾहिं -2 आहे त पोइ 2x स्क्वायर छाजे बराबर हूंदो, 2x स्क्वायर छाजे बराबर हूंदो, त पोइ पाण छा कंदा आहियूं, एक्स जी जाइ ते -2 पुट कंदा आहियूं, जेकी बि हिते वैल्यू मिलियल हुजे, 2 ई साॻियो, ऐं एक्स जी जाइ ते -2 पुट करे हिन जो स्क्वायर। हाणे ॾिसो हिते ई एक्सपोनेंट मतिलबु पावर वारो चक्कर थी वियो, ऐं निशानियुनि वारो बि चक्कर थी वियो, जेकॾहिं हाणे ॿिनि जे मथां पावर 2 आहे त हिन जो मतिलबु छा आहे त हीउ 2 भेरे ज़रब थींदो, -2 ज़रबिया -2, ठीकु आहे। हाणे माइनस माइनस प्लस थियो, ऐं ॿिनि खे ॿिनि सां ज़रब कयो त 4 थिया, वरी ही 2, त ईअं ही 8 थिया, ठीकु आहे। हेॾा ऑलरेडी कोड प्रॉब्लम अपलोड थियल आहिनि, हुतां तव्हां ॾिसी बि सम्झी सघो था, को बि मसइलो हुजे कमेंट करे पुछी सघो था। मतिलबु हिन जे बारे में वैल्यू पाण खे हिकु वेरिएबल जी वैल्यू मिली हूंदी, हू पाण पुट करणी आहे हुन में, हुन खां पोइ पाण जेको रिज़ल्ट अचे हू ॿुधाइणो, ठीकु आहे। ही बि तक़रीबन हर टेस्ट में अहिड़ो ईंदो आहे। ऐं सेट जे बारे में ऑलरेडी असां खोड़ कुझु अपलोड करे चुका आहियूं, हिकु पूरो चैप्टर अपलोड थियल आहे, हुन खां बिना MCQs बि तक़रीबन 6 खां वठी 10 ताईं
सॼा MCQs बि असां कोशिशि कई आहे त अपलोड करे छॾिया आहिनि ऐं कवर कया आहिनि त ईअं सॼा अची वञनि। हिन में पाण खे छा छा पढ़णु खपे, इंट्रोडक्शन ख़बर हुअणु खपे, बेसिक जेकियूं बि सिम्बल्स आहिनि, ठीकु आहे, मतिलबु पूरो पाण खे चैप्टर पढ़णु खपे। ऐं ऑपरेशन कहिड़ा कहिड़ा ईंदा अचणु खपनि, यूनियन, इंटरसेक्शन, डिफरेंस, कॉम्प्लीमेंट, सिमेट्रिक डिफरेंस, ऐं पाण खे टाइप्स जी बि ख़बर हुजे, छो जो जेका पास्ट पेपर या सैम्पल पेपर उन्हनि में हिन जी टाइप्स बि पुछी वियूं आहिनि, हिकु सेट ॾिनल आहे हुनजी टाइप्स ॿुधायल आहिनि। ऐं प्रॉपर्टीज़ कम्यूटेटिव जेकियूं अॻे सॼियूं थियल आहिनि, ही पूरो चैप्टर अपलोड थियल आहे, ही बि तव्हां ॾिसी सघो था। हिन में सैम्पल पेपर में बि आयल आहे, त मतिलबु ही जेको टेस्ट ईंदो हुन में बि हिन मां ज़रूरु को न को सुवाल हूंदो। सही थी वियो। MCQs बि तव्हां ॾिठा हूंदा। ज्योमेट्री मां, ज्योमेट्री बि वॾो ख़ासि आहे, ठीकु आहे। ज्योमेट्री में पाण खे छा करणु खपे, ज्योमेट्री में पाण खे 3 क्लास खां वठी 6 क्लास ताईं पढ़ी वञो नी त जाम आहे, इनशाला 99% चांस आहे त को सुवाल कोन मिस थींदो। पढ़नो छा आहे, हिन में पाण खे ख़बर हुअणु खपे त लाइन छा आहे, लाइन सेगमेंट छा आहे, ठीकु आहे, रेस छा आहे, एंगल छा आहे, ॿिया जेके बि ज्योमेट्रिकल शेप्स आहिनि, स्क्वायर थी वियो, ट्राइंगल थी वियो, रेक्टेंगल थी वियो, सर्कल थी वियो। रेक्टेंगल IB वारा घणा वधीक रेक्टेंगल ते कवर कंदा, जेके पाण मुस्ततील चवंदा आहियूं हुनखे कवर कंदा। पास्ट पेपर में तव्हां JEST जे पास्ट पेपरनि में ॾिठो हूंदो त रेक्टेंगल ते घणो फोकस आहे, रेक्टेंगल ते, ठीकु आहे। ऐं ॿियो वरी एंगल जो बि एंगल ते बि फोकस कंदा आहिनि। ट्राई एंगल जेको आहे ट्रेकुंडो, हुन जा बि के भेरे सुवाल ईंदा रहंदा आहिनि। ऐं एरिया तव्हां फार्मूला यादि हुअणु खपनि तव्हांखे, ऐं हुन ते प्रैक्टिस थियल हुअणु खपे, त जीअं तव्हां एरिया ऐं पेरीमीटर जेको आहे ही बि अचणु खपे तव्हांखे। हिन जा प्रॉब्लम सॼनि जा अपलोड थियल, इन करे हिते वधीक इन जो डिस्कस नथा कयूं। मतिलबु तव्हांखे जेकी बि शेप्स आहिनि हुन जे बारे में ख़बर हुअणु खपे, एंगल ठहंदो कीअं, एंगल जा क़िस्म कहिड़ा कहिड़ा आहिनि, एरिया जेका बि ज्योमेट्रिकल शेप्स आहिनि हुननि जी एरिया कीअं मालूम कबी आहे, पेरीमीटर, सर्कल जी पेरीमीटर खे पाण सर्कमफ्रेंस चवंदा आहियूं, हुननि जे बारे में फार्मूला वग़ैरह सॼो कुझु यादि हुअणु खपे, ठीकु आहे। ऐं रियल नंबर में रियल नंबर तव्हांखे ख़बर आहे त छाजो हूंदो आहे, रेशनल नंबर ऐं इरेशनल नंबर जो कॉम्बिनेशन हूंदो आहे, हिननि जी यूनियन हूंदी आहे, ठीकु आहे। ही 8 जो चैप्टर आहे, ही बि तव्हां कवर कंदो त हिननि मां खोड़ ॻाल्हियूं हिन में कवर थी वेंदियूं। ऐं बाइनरी नंबर ऑलरेडी पूरो चैप्टर अपलोड करे छॾियो आहे। बाइनरी नंबर में ख़ासि कहिड़ा कहिड़ा आहिनि, बाइनरी खां डेसिमल ऐं डेसिमल खां बाइनरी, ठीकु आहे। ऐं 5 बेस सिस्टम या हिननि जी ॿिन्ही जी को न को एडिशन अची वेंदी आहे, सही आहे। ऐं इंफॉर्मेशन हैंडलिंग बि ॾाढो ख़ासि चैप्टर आहे। हिन में ही जेका एवरेज, मॉड, मीडियन, बार ग्राफ ऐं पाए चार्ट ॾाढो ख़ासि आहे, मॉड ऐं मीडियन बि ॾाढा ख़ासि आहिनि। एवरेज मां बि को न को सुवाल ईंदो आहे, मतिलबु त ही 5 ई टॉपिक ख़ासि आहिनि। ऐं वरी ही जेका आहिनि ही JEST लाइ आहिनि, ठीकु आहे। हेसि ताईं अची 8 जो सिलेबस तक़रीबन पूरो थो थी वञे। ही PST JEST लाइ ॿिन्ही लाइ आहे, हितां खां वठी हेसि ताईं, ठीकु आहे, हेसि ताईं। ऐं ही स्पेशल जेका आहिनि JEST लाइ आहिनि। हिन में लाग जेको 10 जो चैप्टर आहे, 9 जो, त हिन में पाण खे लाज़ ज़रूरु जेका बि लाग जा कानून आहिनि हू पाण खे यादि हुअणु खपनि, हुननि ते प्रैक्टिस बि थियल हुजे। तव्हां सैम्पल पेपर में ॾिठो त हिकु जेको हुयो हुनजो आयल हुयो लाग जो, त जीअं मिस न थिए, बाक़ी बि जेका बि हिन जा आहिनि हू पाण खां मिस न थियणु खपनि, ठीकु आहे। लास्ट जेका बि आहिनि हू मिस न थियणु खपनि। ऐं हुन खां पोइ मैट्रिक्स, ही बि हिकु ख़ासि, जंहिंखे पाण कालिब चवंदा आहियूं, हिकु ख़ासि चैप्टर आहे 10 में। हिननि सैम्पल पेपर में त कोन ॾिनो आहे, बाक़ी टेस्टनि में खोड़ कवर थींदो आहे। हिन में स्पेशली जेका हिन जा आहिनि हू ही जेको टॉपिक आहे डिटर्मिनेंट पाण जंहिंखे चवंदा आहियूं, हिन जे बारे में असां ज़रूरु वीडियो अपलोड कंदासीं। ऐं इनवर्स मैट्रिक्स टाइप्स जेका ईंदा हिन जा आहिनि, ऐं एडिशन ऐं सब्सट्रैक्शन थियल हुजे त ॾाढो सुठो, ठीकु आहे। टाइप्स, डिटर्मिनेंट, इनवर्स, एडिशन ऐं सब्सट्रैक्शन, ही हिन में टॉपिक कवर हुअणु खपनि। ऐं ट्रिग्नोमेट्री में छा पढ़णु खपे पाण खे, ट्रिग्नोमेट्री में पाण खे रेशियोज़, बाबा साइन 60 छा जे बराबरि आहे, साइन 30 छा जे बराबरि आहे, या साइन बराबरि छा जे आहे, परपेंडिकुलर अपॉन हिपाटिन्यूज़, ईअं तव्हां ही 8 में ऐं 10 में ट्रिग्नोमेट्री जेको चैप्टर आहे हुन मां कवर करे सघो था। वरी साइन जो जेकॾहिं इनवर्स आहे, कोसेक आहे, टेन जो काट आहे, त ईअं हिक ॿिए जा जेका इनवर्स आहिनि हू बि यादि हुअणु खपनि। ऐं कुझु इक्वेशन आहिनि,
जेके पाण क्वेश्चन आइडेंटिटी चऊं त हू आइडेंटिटी भी तव्हांखे यादि हुअणु खपनि। जीअं साइन स्क्वायर थीटा प्लस कास स्क्वायर थीटा छाजे बराबर हूंदो आहे? ही 1 जे बराबर हूंदो आहे। अहिड़ी क़िस्म जूं बाक़ी जेकी बि आहिनि तक़रीबन 3-4 ई ॾह में लिखियल आहिनि, हू तव्हांखे ज़रूरु यादि हुअणु खपे। उम्मीद आहे तव्हांखे ही सिलेबस पसंदि आयो हूंदो। चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो। इन्हनि में को बि मसइलो हुजे त कमेंट करे पुछी सघो था। बाक़ी हिकु ॿी बि सलाह आहे त ही कवर थी वञणु, फोकस हिननि ते हुजे। सभु हुन खां वधीक ही जेका बि ऑपरेशन्स आहिनि हिननि ते फोकस हुअणु खपे, इन चैप्टरनि ते फोकस हुअणु खपे। टाइम बचे तव्हां सॼो पढ़ो, ठीकु आहे? छो जो हिननि मां मतां को अॻियां पोयां अची वञे त जीअं तव्हांखो को बि सुवाल मिस न थिए। मिलंदो नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।